फ़कीर साईं, भला हिन साल वस थींदी? बचा त राज जो राणो आहे, हुनजे गुज जी इंसान खे कहिड़ी ख़बर पुट। असांजा ॻोठ वारा चवंदा आहिनि त फ़कीर अल्लाह जो बानो आहे, दुआ कंदो त मींहुं ज़रूरु पवंदो। पोइ तूं फ़कीर साईं असां लाइ दुआ कर न। असांजो माल बुख ते पाह थी वियो आहे ऐं पट सुकी टोट थी विया आहिनि। माल त छा, हाणे त माण्हुनि खे पाणी पीअण जे लाइ बि न आहे। पाणी भरण जे लाइ परे परे वञणो थो पए। दुआ कयो त को मींहुं वसे। अम्मा जी जा, हू अहिड़ो ई मालिक आहे जेको अणघुरियो ॾींदो आहे मुंहिंजा बचा। फ़कीर साईं, ॾिसे त सभु कुझु थो, पर ॾे त कुझु बि कोन थो। मूंखे त ख़बर आहे त असां कहिड़े हाल में आहियूं। बाबा, मालिक करीम बंदन जो इम्तिहान वठंदो आहे। कहिड़ो इम्तिहान फ़कीर साईं? बुख जो, ॾुख जो, माल रिज़्क़ जो, औलाद जो। जॾहिं इन इम्तिहान में बंदा पास थींदा आहिनि त हू मालिक जे एतिरो ई वेझो हूंदा आहिनि बाबा, ऐं मालिक खे उहे ई प्यारा लॻंदा आहिनि। पर पंहिंजे प्यारनि खां इम्तिहान त न आहे वठिबो न। पुट, असां शुक्र जे मंज़िल खां तमामु घणो परे आहियूं। मोहबत जे नाले खां अणॼाण जॾहिं तव्हांजी कंहिंसां मोहबत थी वेंदी आहे, पोइ उनजे तरफ़ खां ॾिनल हर तकलीफ़, दर्द, सूर सभु बेमाना थी वेंदा आहिनि बचा। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु महबूब सां मिलण लाइ दिलि में इहो ई मतिलबु हूंदो आहे। जॾहिं तव्हां मोहबत खे सम्झी वठो त पोइ ॿीहर अची इहो सुवालु कजो त तव्हांखे मोहबत खपे या मोहबत भरी ज़िंदगी। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माॻ तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।